वेलकम बैक नाज़रीन। विक्की असां वटि मौजूदु आहे, विक्की गुटके खाइण वारो। तो असां कहिड़ो बि हिनखे मना कयूं था, गुटके खाइण खां नथो मुड़े ऐं चवे थो त हुकूमत बि मुंहिंजो कुझु नथी बिगाड़े सघे। मूंखे रिकॉर्ड कयो, भली तव्हां छा बि कयो। एतिरी बाअसर शख़्स आहिनि या पावरफुल आहिनि या छा आहे सम्झ में नथो अचे त तव्हांखे मतिलबु हुकूमत बि कुझु नथी करे सघे। एसेंबली मां बिल पास थियल आहे त हिन गुटके ते पाबंदी विझो। आउं तोखे ॿुधायां, असेंबली मां बिल पास थियल आहे, रफ़ीक विजने जेको आहे मरहूम थी चुको आहे, उहो हुनजे लाइ त ग़लति मतिलबु उहो बि खाईंदो हुयो। ऐं साईं जेको आहे नबील कपूर साहिबु, हा उहो बि खाईंदो हुयो गुटको। ऐं उहो जेको आहे इहो सभई खाईंदा हुया। न उहे त ॾिसो न, पोइ तॾहिं त ॾिसो असरु ग़लति थो पए न सिहत ते। हाणे ॾिसो तव्हां असां अदाकारो ज़बरदस्त एॾो मज़ाही अदाकार सिकंदर सनम, उनखे आउं ॾिना, उहो इंडिया ताईं खणी वियो। इंडिया जा माण्हू जॾहिं ॻाल्हाइनि गुटको परेशान थी विया। सलमान खान जंहिंजो परिस्तार हुयो, बिल्कुलु उनखे हिन गुटके हुनजा फिफड़ ख़तमु करे। बिल्कुलु साईं, गुटके में अहिड़ी शइ आहे, हाणे असां वटि फिफड़ कोन्हनि की, आउं जो फिफड़ कयो न, फिफड़ कोन्ह कोन छा अंदरि फूकणा फूके रखिया अथव छा? तव्हां ॾिसो न, गुटके में असां जेकी शइ पिया मिलायूं उहा आहे हिकिड़ी बैटरी जो पाणी। बैटरी में तेज़ाब हूंदो आहे, बिल्कुुलु हुजे, उहो पाणी मिलायो था। असां उहो मिलायूं पिया, पाणी पिया मिलायूं बैटरी जो। कमार पियो छो सां ईअं माण्हुनि जी ज़िंदगी सां खेॾो। ऐं उन खां अलावा जेका लिड मिलायूं पिया, उन खां जानवर जेको कुओं था तव्हां, उन जेको रतो आहे उनखे रखी था ॼमायूं था, ऐं पोइ उनखे ॼमाए करे घोटे करे उहो असां में विझूं था, जंहिंसां ॻाढ़ो थिए थो। ऐं उन खां अलावा असां हिन में ओजड़ी आहे जेको ओजड़ी, उहो ओजड़ी हिरा जानवर जी न, हराम जानवर जी, उनखे पीए करे ओजड़ी सभु ख़बर बि अथव, पोइ बि इहे शयूं खाओ था, वापरायो था। चूनो विझूं पिया, खलतो विझूं पिया, हिन में ऑयल पेंट जो ऑयल पेंट कलर उहो पिया विझूं, ऑयल पेंट पिया विझूं, ऑयल पेंट तॾहिं महांगो थियो आहे। थोरो हुन में ऑयल पिया विझूं, इंजन ऑयल जेको ख़राबु थियो हूंदो, मोबिल ऑयल, मोबिल आहे। ऐं ॿियो वापटा वारनि जेको आहे न इहो जेको PMT, उनजो जेको थोरो उहो पिया विझूं, उनजो तेल जेको आहे सड़ियल। अलाह जी महिरबानी आहे, मौला जी, केरु एतिरो सामान केरु बि नथो ॻाल्हाए सघे जेको आउं पियो ॻाल्हायां ऐं ठाहियां पियो। गुटको माण्हू खाए खाए आदि थी वञे उन शइ जो। हॉस्पिटल में तव्हां अगरि ॾिसो वञी करे नाज़रीन, तव्हां बि ॾिठियूं हूंदियूं मुख़्तलिफ़ रिपोर्ट्स, त जेके इन गुटके खाइण सां कैंसर थिए थो, पूरो जो पूरो हीउ जेको हिसो आहे इहो माण्हू जो कटे छॾनि था। गले जो कैंसर थी वञे थो, माण्हू हुन में मरी वञनि था केतिरा ई। रोज़ानो असां ॾिसूं था, अख़बारुनि में ख़बरूं अचनि थियूं, न्यूज़ में ॿुधाइनि था चैनल्स ते त गुटको नुक़सानकार आहे, बाबा नुक़सानकार आहे। एतिरे क़दुरु जो क़ाइद तहरीक जेको आहे अल्ताफ़ हुसैन साहिबु, लंडन खां उन ऐलान कयो त कोई बि गुटको न खाए मुंहिंजी पार्टीअ में, ऐं उन्हनि जे माण्हुनि गुटका खाइण छॾे ॾिना। एतिरी त ख़राबु शइ आहे न जो उन्हनि जो जेको क़ाइद आहे उन्हनि बि उन्हनि मना कई त गुटको ऐं पान न खाओ। यार कहिड़े किने तरीक़े सां खाओ था इहो तव्हां गुटको? जेॾा तव्हां किना आहियो ओतिरो ई किने तरीक़े सां गुटको बि खाओ था। हिते सेठ सॼो असांजो ख़राबु करे छॾियो आहे। न यार तव्हां छो मतिलबु कंहिंजी का मञींदव सही ॻाल्हि? कंहिंजो चवणु वठंदव को नंढे वॾे जो? हाणे तो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, ऐं जीअं खाधो न हाणे फेंगा अखि में बि विया, मुंहुं जॻह ते विया, छा चए? अखि में बि हलिया विया फेंगा। अच्छा, हाणे ॾिसो तव्हां हिन गुटके खाइण जे करे सम्झ में नथो अचे, तव्हां ॻाल्हायो छा था, तलफ़ुज़ सम्झ में नथो अचे। आउं त सम्झां पियो न, आउं तुंहिंजी सम्झां पियो, जेको बि तूं ॻाल्हाईं पियो, भले अदीब दानिश्वर थी वेठो आहीं, जेको अदीबाना जुमिला पियो चईं, आउं पियो सम्झां तुंहिंजा सभई, सम्झे न। हाणे अहिड़ी ॻाल्हि ॿुधायां तोखे, इहो जेको गुटको आहे इहो असांजो हिकिड़ो कारोबार आहे। अगरि इहो को कारोबार बंदि करण जी कोशिशि बि कंदो न त सुबुह जो हुनजो लाश पियो हूंदो, सम्झे न। अच्छा, असांजो कारोबार बचनि जो बंदि थींदो, सम्झो तव्हांजो कारोबार बंदि थी वियो। ॿियो को कारोबार नथा करे सघो तव्हां? ॿियो कोई कयो, इहा ई महिनत तव्हां ॿिए कंहिं कारोबार में कयो जेको नुक़सानकार न हुजे इंसान ज़ात जे लाइ, उहो करे सघो था। ॿियो असां हिन में केरी बि विझूं पिया, केरी छा मतिलबु साड़े करे का शइ बुंड बुंड साड़े, या कोई इहो जेको आहे छेणा वेणा साड़े, जेको इहे कख वग़ैरह छाड़े करे केरी थींदी आहे उहा बि विझूं पिया हिन में। माना सभु मज़ेदार शयूं टेस्टी, नसवार पिया विझूं जंहिंमां नशो पियो थिए। अच्छा, छो मतिलबु हिन जी ज़रूरत छो पेश आई तव्हांखे? कहिड़ो तव्हांखे मौत पए पियो इहो त तव्हां इहो ठाहियो गुटको? इहो गुटको आहे, इहो असांजो परॾाॾो हुन इजाद कयो हुयो। इन लाइ जेका अहिड़ी शइ का वॾी साइंसी इजाद कयईं जो तव्हां उन ते फ़ख़्रु था महसूसु कयो? मतिलबु अहिड़ी का शइ हुजे जंहिंसां माण्हू खे मतिलबु सुठो महसूसु थिए ऐं नशो लॻे ऐं माण्हू जेको पंहिंजे मौत पाण मरी वञे।
मतिलबु त सस्तो ज़हर विकिणो था तव्हां इहो। बिल्कुलु ईअं आहे। पान महांगो थी वियो आहे, इन जे करे हाणे तव्हां इहो सस्तो ज़हर करे विकिणो था। अॻे दौर में मां जेको पान हूंदो हीउ पान खे किनो करे खाइणो आहे, सम्झो हिकिड़े क़िस्म जो। अॻे जे बादशाहनि में बाक़ाइदी पेटी हूंदी बादशाहनि जी, मुग़ल आज़म जेको आहे उन पेटी हूंदी बाक़ाइदे, हुन पान पियारणो, जेको महिमान ईंदो पान खाराईंदा, थोरो ख़ुशबू पान हूंदो हुयो, खाराईंदा त भैया पती वारो पान, मीठा पान। हा इहो मूंखे लॻे थो इहा इंडिया जी साज़िश आहे। इहो इंडिया खां जेके अचनि था न मुख़्तलिफ़ नालनि सां गुटका ऐं सुहिणी सुहिणी पैकिंग में अचनि था, असांजो दुश्मन मुल्क आहे इंडिया, सॼी उनजी साज़िश आहे त पाकिस्तान जा जेके ख़ासि करे सिंध जा नौजवान आहिनि, बासलाहियत नौजवान, उन्हनि खे ख़तमु कयो, इन्हनि खे इहे गुटका खारायो जीअं उहे सॼो ॾींहुं सुता पिया हुजनि। एतिरे क़दुरु जो मां नौजवान ॾिठा आहिनि राति जो बि गुटको खाई करे ऐं सुम्ही पवंदा आहिनि, सुबुह सां उहो कढंदा आहिनि, त नुक़सानु आहे इहो त यार। तंहिं करे मां तव्हां ॻाल्हि ॿुधायां, नुक़सानु बिल्कुलु न आहे। तव्हां हिकिड़ो खाई ॾिसो, तव्हां बि खाओ थोरो ऐं पंहिंजी माई खे बि खारायो। मां छो खावां? मतिलबु हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां, तव्हां जीअं खाईंदव इहो आहे सॼी दुश्मन मुल्क जी साज़िश आहे, तव्हां हिन ॻाल्हि खे सम्झो कोन था। हिकिड़ी तव्हांखे ॿी हिकिड़ी महसूसु थींदी ॻाल्हि त तव्हां अॻे वारो ईअं लॻंदो तव्हांखे त उहो ग़रीब आहे, बुखियो आहे, उनजे वात में कुझु बि न आहे। मतिलबु तव्हां कुझु खाओ था, तव्हां अमीर आहियो ऐं तव्हांखे घणो कुझु अलासी ॾिनो आहे, उन में तव्हां खाईंदा पिया वञो, मतिलबु गुटको हलंदो रहे वात में ऐं तव्हांखे भरियलु हुजे। भला गुटको ई छो खायो, तव्हां सौंफ़ बि खाई सघो था, वॾ फज खे चवंदा आहियूं सिंधीअ में, सौंफ़ खाई सघो था जंहिंसां तव्हांजो हाज़मो बि दुरुस्त रहंदो। इलायची खाई सघो था तव्हां। ज़रूरी आहे त गुटको ई खाओ जंहिंमें सड़ियल इहे सुपारियूं हूंदियूं आहिनि, चूनो, तेज़ाब ॿुधायो था तव्हां, बैटरी जो जेको पाणी आहे उहो विझो था, रतु विझो था, मतिलबु इहो त पोइ हराम थियो न गुटको त। सम्झे हिलाल मां आहे न, जेकी बि शइ आहे ओजरी हुजे, रतु हुजे, छेणो हुजे, दसवार हुजे, सभु शइ माना ख़ुदा जी ख़लक़ल शयूं आहिनि, इहे सभु तयारु पियूं थियनि। इहे तयारु पियूं थियनि ऐं असांजी जेका नौजवान नसल तयारु पई थिए उनखे तव्हां ख़तमु कयो था। बिल्कुलु बैटरी जेकी आहे, बैटरी जो पाणी, उहो चूनो आहे, कलर आहे, तव्हांखे खारायां हिकिड़ो दफ़ो। तव्हांखे कॾहिं को ज़मीर मलामत करे थो? ज़मीर असांजो पाण पार्टनर आहे, ज़मीर उहो पाण असांजो पार्टनर आहे। ज़मीर ज़मीर असां पार्टनर पियो करे। तव्हां आहियो पाण ज़मीर फ़रोश, तव्हांखे ज़मीर पार्टनर कीअं? ज़मीर असां कीअं था विकिणी सघूं, उहो असां गॾु आहे, पार्टनर आहे असांजो। बहरहाल अलाह मारे पुछंदो तव्हां खां त तव्हां इहो तव्हां कुदो कारोबार छो कयो था। हूअं बि असां ज़िंदा लाश आहियूं, जेके बि असांजे पिपड़ा आहिनि था, गुटको खाई ख़तमु थी चुका। इन सिहत सां तव्हां कहिड़ो मुक़ाबिलो कंदा दुनिया सां? करे सघूं था न, त जेके माण्हू था अचनि मानी में तव्हां गुटको थोरो मिलाए ॾियो, सुबुह जो हुनजो लाश हूंदो, छो जो आदी न आहे उहो, असां आस्ते आस्ते आदी थिया आहियूं शयुनि जा। सुपारी खाधी आहे, सुपारी खाधी, सुपारी खाईंदे खाईंदे, फिकी सुपारी, वॾी सुपारी, पान, इहो सभु खाईंदे खाईंदे सम्झ में नथो अचे त असांजे छा थींदो मुल्क जो, जिते आम तौर ते इहे शयूं विकिरो थियनि थियूं, नौजवान वठनि था ऐं सस्तो ज़हर विकिणनि था, माण्हू इहे वठी उन्हनि खे खाइनि था, पाण ठाहिनि बि था। पाण भला ठाहिणु छो शुरू कयो तव्हां इहो गुटको? पाण ठाहिणु छो शुरू कयो? बकरो ठाहे, तूं ठाहे ॾियां छा? ज़ाहिर माण्हू पाण ठाहींदो न, पंहिंजे हथ सां ठाहियो। असांजी अबे ॾाॾे खां वठी असां ठाहिनि पिया। असां जेके बि ख़्वातीन आहिनि, शादी में असां गुटका पिया ॾियूं उन्हनि खे, ॻूनी भरे पिया गुटका ॾियूं ॾाज जी जॻह ते। जेकी बि असांजी नियाणी शादी पई करे, उनखे असां ॾाज ॻूणी जूं ॻूणी भरे पिया ॾियूं, पेटियूं पिया भरे ॾियूं गुटकनि जूं। औरतुनि जे लाइ तमामु घणो हानिकारक आहे इहो। तव्हां गुटको जेको ॾियो था, इहे पंहिंजी ईंदड़ नसल बि तबाह था कयो। असांजी औरतूं खाइनि पियूं, ॾंद कंहिंखे बि कोन्हे को, सभई ईअं लॻे पियो ॿिलियूं बि घुमंदियूं वञनि, कुअनि वांगुरु कटियल ॾंद। औरतूं बि गुटको खाइनि, तव्हांजा मर्द बि खाइनि, ॿार बि खाइनि, छा थींदो पोइ तव्हांजो आख़िर? गुटके खाइण इहो औरत जेकॾहिं गुटको खाए थी त उन खाइण सां इहो लॻे त ॼण हिनखे मुसाग लॻल आहे 24 कलाक, ॼण सुर्खी लॻल आहे 24 कलाक, पैसनि जी बचति थी वई तव्हांजी। कहिड़ी पैसनि जी बचति थी? इन खां माण्हू मुसाग हणे त उहो सुठो, मज़ो ई मज़ो खाइण में, बचत जी बचति। ऐं जेको बाद में नुक़सानु थो थिए ऐं पोइ इलाज जा पैसा न आहिनि तव्हां वटि, इलाज थींदो ई न आहे, कैंसर थिए थो इन सां, माण्हू मरी थो वञे न, इलाज जी ज़रूरत ई न आहे। हिकु दफ़ो तव्हांखे डिक्लेयर थी वियो त कैंसर आहे, उनजो खामखा तव्हां पोइ इलाजु करायो न अॻिले जो, मरी वञे बसि। माण्हू इंसानु अलावे बंदो आहे न। जॾहिं तव्हांखे ख़बर बि आहे त इन खाइण सां कैंसर थिए थो, पोइ बि खायो था, हा, माण्हू त माना आपघात थियो न। माण्हू अलावे बंदो आहे न, आपघात करे या ईअं मरे। माना मुड़ंदव न तव्हां, छा बि थी पए, इहो गुटको खाईंदव बि, ॿियनि खे बि खाराईंदव। बिल्कुलु खाराईंदासीं ॿियनि खे, तव्हां बि खाओ, तव्हां पंहिंजे घरवारे लाइ बि खणी वञो, ॾिसो केतिरो हुनखे तव्हांखे लॻंदो त 24 कलाक तयारु आहे, सुर्खी लॻी पई आहे हुनखे, या मुसाग लॻल आहे ऐं या कुझु खाए पई त तव्हां माना घरु ख़ुशहालु आहे तव्हांजो।
नाज़रीन प्रोग्राम में वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ मोटी चवंदा आहिनि विकी खां अञा कुझु ॿियूं ॻाल्हियूं पुछूं था। असांजी फुल कोशिशि आहे त हिन खां इहो गुटको छॾायूं। दुआ कजो त हिन कोशिशि में असां कामयाबु थी वञूं। मिलूं था ब्रेक खां पोइ।